अरे ॿुध त सही, मनु त राखी ॾाढो वॾो त्योहार थींदो आहे। ॻाढ़ो वॻो कीअं वणे तो यार ते। पर ख़र्च त हूंद जे हिसाब सां करणो खपे न। ईअं न आहे कि भेण खे महांगा महांगा गिफ्ट ॾी पोइ पुठ ते पछतायूं। जेतिरो हुजे ओतिरो ई ख़र्च कजे। इहा पागल चरी त नथी आहे। कीअं त साल में हिकु ॾींहुं थो अचे राखीअ जो, हूअं ई मुंहिंजो सालो ॾियण में सुञो आहे। अच्छा, साल में हिकु बार त बैल खीर ॾींदो आहे, उहो बि चरी हुनखे बचाएसि वई। अकुल जी मार। अरे तूं छा बि करीं? राखी भाउ भेण जो त्योहार थींदो आहे। माण्हू इंतजार कंदा आहिनि राखी अचे त भेण खे कुझु ॾियूं। तूं उन्हनि में अणोगो थी विझी। दे फोन। भला किसी का करना सगो तो बुरा किसी का मत करना। बड़ा हरामी हो। हेलो ॿुधो भाऊ, भाई राखी साल जो त्योहार आहे। भाउ भेण आसाइता हूंदा आहिनि हिन जा। भेण त ख़ासि करे आसाइता हूंदी आहे कि राखी अचे त भाउ खे राखी ॿधां त कुझु गिफ्ट मिलंदा महांगा महांगा। रुको जरा। इन लाइ भेण खे गिफ्ट ज़रूरु ॾियणा खपनि। मुंहिंजो त चवणु इहो आहे, भेण शादीशुदा हुजे त हुनखे लोॾे कोॾे सभु ॾियोसि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾां, तव्हां में ताक़त हुजे सैमसंग जे फ़ोन ॾियण जी त आईफोन जो फ़ोन ॾियोसि। तव्हां में स्कूटर ॾियण जी ताक़त हुजे त कार ॾियोसि राखीअ में। तव्हां वटि प्लाट ॾियण जी ताक़त हुजे त हुनखे मकान ॾियोसि। पर ॾियो ज़रूरु। राखी अचे भई, ध्यानु रखो हिन ॻाल्हि जो। मां बि ध्यानु रखां थो, राखी जो ॾिसां थो। ठीकु आहे न? रुको जरा, सबर करो। ईअं कर पियो आहे। पर हिकु ॻाल्हि सम्झ में न आई। मां एतिरी ॻाल्हियूं चयोमांसि पर मुंहिंजे वात मां हिकु अखर बि न निकितो। मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। पर हा, हुनजी दिमाग़ जी नसूं खुलिजी वयूं मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी करे। दिमाग़ जी नसूं त तव्हांजी खुलंदियूं। फोन ते मुंहिंजो भाउ न आहे, तव्हांजी भेण आहे। भारी मिस्टेक हो गया सर। कयो तयारी, फोन स्कूटी मकान ॾियण जी। कयो तयारी, हाणे राखी अचण वारी अथव।